गणेश उत्सव जी सभिनी खे मंगलमय ऐं हार्दिक शुभकामनाऊं। ओम शांति। स्नान सां तन, दान सां धन, ध्यान सां मन, योग सां जीवन, प्रार्थना सां आत्मा ऐं विर्त सां स्वास्थ्य ऐं माफ़ करण सां रिश्ता, परोपकार सां क़िस्मत शुद्ध थींदी आहे ऐं गणेश जीअ जी आराधना सां जीवन निर्विघ्न थी वेंदो। श्री गणेशाय नमः। गणेश जीअ जे हर एक अंग असांखे जीवन जीअण जो सही तरीक़ो ऐं ज्ञान खे पंहिंजे जीवन में कीअं धारण करियूं उहा आर्ट थो सेखारे। अॼु असां गणेश जीअ जे मस्तक खे ॼाणंदासीं। गणेश जीअ जो भव्य मस्तक संपूर्ण बुद्धिमत्ता, विशाल बुद्धि, थिंक बिग, वॾी सोच जो प्रतीक ऐं सूचक आहे, यानी दूरदर्शी एनलाइटन दिमाग़। गणेश जीअ जो मथो तमामु घणो वॾो, उन जो मतिलबु ओवरऑल वाइज, जो हीअ विज़डम ऐं लीडरशिप जी क्वालिटी थो ॾेखारे। अहिड़ी विशाल बुद्धीअ सां ई अनेक प्रकार जा निर्णय, डिसीजन संगठन जी भलाई लाइ या टीम जे विकास जे लाइ वठणा पवंदा आहिनि। ईअं ई असांखे बि गणेश जी वांगुरु बुद्धिमान थी करे पंहिंजे विज़डम खे यूज़ करणु घुरिजे। पोइ चाहे तव्हां बिज़नेसमैन हुजो, डॉक्टर, इंजीनियर, स्टूडेंट या घर में रहंदड़ हाउस वाइफ हुजो, रिश्तनि खे सुठे नमूने निभाइण पंहिंजी बुद्धि यानी विज़डम खां कमु वठणो पवंदो आहे। पर छा थींदो आहे जो हलंदे हलंदे कॾहिं कॾहिं पंहिंजी बुद्धीअ जो अभिमान बि अची वेंदो। असां पंहिंजो पाण खे कुझु वधीक ई समझंदा आहियूं। चवंदा आहिनि क़िस्मत साहेड़ी बि नाहे पर पोइ बि रुसी थी वञे, बुद्धि लोह बि नाहे पर पोइ बि जंग थो पकड़े ऐं इंसान मौसम बि नाहे पर पोइ बि बदिलजे। त असांखे बुद्धिवान नम्रता सां भरपूर व्यवहार करणो आहे। वॾी सोच लाइ जीअं चवंदा आहिनि थिंक बिफोर यू स्पीक, ॻाल्हाइण खां पहिरीं सोचो। पर स्पिरिचुअलिटी असांखे उन खां बि हिकु कदम अॻियां थी वठी हले ऐं सेखारे थी त थिंक बिफोर यू थिंक, सोचण खां बि पहिरीं सोचियो त तव्हां छा था सोचणु चाहियो। इन करे सदाई श्रेष्ठ चिंतन कंदासूं त असांजो बि सॼो जीवन श्रेष्ठ थींदो। अॼु हर शुभ कम जी शुरूआत में असां गणपतिअ जी मूर्ति रखंदा आहियूं। त छा सिर्फ़ मूर्तिअ जी स्थापना करण सां ई असां बुद्धिवान थी वेंदासूं? उन जी मीनिंग खे समझणो आहे, उन खे पंहिंजे हर स्टेप में यूज़ करणो आहे। इन खे ई बुद्धिमंता चइबो आहे। उहा भला कीअं? हिकु भेरो जॾहिं शंकर जी पंहिंजे ॿिन्ही पुटनि खे कार्तिक ऐं गणेश जी खे टे भेरा सृष्टिअ जी परिक्रमा करण लाइ चयो ऐं जेको पहिरीं वापसि ईंदो उनखे इनाम ॾिनो। कार्तिक त तुरंत ई पंहिंजे वाहन पीकॉक ते वेही परिक्रमा करण लाइ निकिरी वियो। पर गणेश जी भली भांति ॼाणंदो हो कि मुंहिंजो मूषक वाहन जेको नंढो कुओ आहे न, उन ते मां कीअं वेही सॼे सृष्टिअ जी परिक्रमा कयां? मां त करे नथो सघां ऐं मुंहिंजे इनाम खटण जो त को बि चांस ई न आहे। ऐं सोचण लॻो कि थोरो वीचार कयां ऐं उन खां पोइ हुन पंहिंजे माउ पीउ जे चारो तरफ़ परिक्रमा करण शुरू करे छॾी। चवणी आहे त बंदि क़िस्मत जे लाइ तारियूं न हूंदियूं, सुकल उमीदुनि ते का ढालियूं न हूंदियूं आहिनि, पर जेको झुकी वञे पंहिंजे माउ पीउ जे चरणनि में त उन जी झोली कॾहिं बि ख़ाली न थी। ऐं जॾहिं गणेश जी खां पुछियो वियो त तो सारी सृष्टिअ जो चक्कर छो न लॻा? तमामु सुहिणे नमूने नम्रता सां गणपति जी जवाब ॾिनो कि मुंहिंजो माउ पीउ जे ही कदमनि में मुंहिंजो सॼो संसार आहे। अहिड़ी आहे बुद्धिशाली गणपतिअ जी इहा विशेषता जेका जीवन में धारण कजे त कहिड़े बि वर्स्ट सिचुएशन हुजे असांखे पैनिक न थियणो आहे। हर ख़राब खां ख़राब परिस्थिति में बि असांखे बेस्ट उपाय बुद्धिमता सां कढणो ई आहे। कॾहिं बि गिव अप न करणो आहे, यानी अकलमंदीअ सां सोचणो आहे। ॿियो असांखे शिक्षा थी मिले त फियरिंग चेंजिस, जो कॾहिं कॾहिं असांखे डपु थींदो आहे ऐं असां समय सां न हलंदे चेंज न थियणु चाहियूं। अॼु कंहिं ॻाल्हि ते अटेंशन ॾींदासीं ऐं सॼो ॾींहुं असांखे पंहिंजे लाइ, ॿियनि जे लाइ ऐं हर परिस्थिति में पॉज़िटिव ई रहणो आहे। तव्हां सभई कजो इन ते प्रैक्टिकल में अनुभव ऐं वरी मिलंदासीं सुभाणे कंहिं हिकु ॿी नए गणपतिअ जे विशेषता। ओम शांति।